दोस्तों अॼु की अख़बारूं छा थियूं लिखनि में प्रोग्राम में मां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असां सां गॾु महिमान आहे सीनियर साहब ही तर्जुमेगार मज़हर ख़ासकिल साहब। मज़हर ख़ासकिल तव्हांखे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं अॼु की अख़बारूं सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे जहिड़े सां भरियल आहिनि ऐं इन सिलसिले में रोज़ानी पंहिंजी अख़बार आहे जेका लीड ख़बर आहे त महांगाई जो ज़िम्मेवार वज़ीर अला सिंध करार मुराद शाह मामला ठीकु करियो न त कार्रवाई कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत जी धमकी। वज़ीर अज़म जे सदारत में वफ़ाक़ी काबीना जो इजलास। सिंध में महांगाई ऐं 16 लख टन कणिक चोरी थियण ते ॻणिती जो इज़हार। सिंध सरकार खां जांच कराइण जो मुतालबो कयो वियो आहे ऐं महांगाई जो सभ खां वॾो मसइलो सिंध सूबे ख़ासि तौर कराची में साम्हूं अची रहियो आहे। अरिड़हीं तरमीम बैदि वफ़ाक़ पॉलिसी ॾेई सघे थो, अमल सूबनि खे करिणो आहे। फवाद चौधरी ऐं मुराद खे चवां थो त पंहिंजा मामला ठीकु करे ॿी सूरत में असां कार्रवाई कंदासीं, पोइ जमहूरियत ख़तरे में अची वेंदी। ॿेलनि ते कब्ज़नि सबबि सिंध सरकार डेटा बि न ॾिनी आहे। प्रेस कॉन्फ्रेंस वरी सिंध सरकार जो मौक़ो साम्हूं आयो आहे त महांगाई पोयां वफ़ाक़ी हुकूमत जी नालाइकी आहे। 66 लख टन कणिक केॾांहुं वई सिंध सरकार। सिंध हुकूमत कॾहिं न आहे चयो त कणिक चोरी थी। असां रुॻो 12 लख टन कणिक ख़रीद कई हुई। सईद गनी पंजाब ज़रूरत खां वधीक कणिक पैदा कंदो आहे। उते फसल लहण जे महीने अंदरि कणिक बहिरान पैदा थी वियो। खंड, पेट्रोल, अटे, गैस बहिरान पोयां वफ़ाक़ी नाअहली ऐं ATMs आहिनि। असां त उन्हनि जी नालाइकी पिया भोॻियूं पिया। इहा हिकिड़ी ख़बर आहे। मथां वरी सुपर लीड बि आहे। इन क़िस्म जो हिकिड़ो तसलसुल आहे सॼी शइ जो त सिंध बदर कयल 11 कमरा रुली विया। वफ़ाक़ पारां हफ़्ते अंदरि रिपोर्ट करण जी वार्निंग। सूबाई हुकूमत जे छॾण खां इनकार। केतिरा ॾिसो न सही सूरत खे अजीब ॻाल्हि आहे त माण्हुनि खे को रिलीफ ॾियण लाइ तयारु न आहिनि, अटो सस्तो करण लाइ तयारु न आहिनि। असांजो मुल्क कणिक वॾे मिक़दार में पैदा करे थो, उते अटे जो बहिरान थिए था। हाणे हिन हुकमरान लाइ त ॿुड़ी मरण जो मुक़ाम थो थी वञे। ही समूरो इक़्तिदार हासिल करण जो खेल आहे। हिकिड़े पासे PTI आहे ऐं उनखे आणींदड़ धुरियूं आहिनि, ॿिए पासे पीपल्स पार्टी आहे। उनजे मथां बि उन्हनि साॻियुनि धुरियुनि जो थोरो घणो हथु रखियल आहे। चई सघिजे थो त माना ॿिन्हिनि खे पाण में विढ़ाए हुकूमत कयो वारी पॉलिसी पाकिस्तान में सदाईं हली आहे, हींअर बि हले पई थी। बाक़ी महांगाई वारो जेको असुलु कारणु आहे उहो जहिड़ी वफ़ाक़ी हुकूमत जी नाअहली आहे, उन खां ॿीण तेरी सिंध हुकूमत जी नाअहली आहे। माना सिंध हुकूमत जी असां इन करे चवंदासीं जो असां सिंध जा रहवासी आहियूं ऐं सिंध असांजो सूबो आहे या सिंध असांजी धरती आहे। असां उतां पंहिंजे धरतीअ जी ॻाल्हि कंदासीं। असांजे सूबे अंदरि जेको कुझु थिए थो या जेको कुझु कारण आहे उन ते इंतिहाई अफ़सोस करे सघिजे थो। माना जेकॾहिं रेज़की दुकान ते तव्हां कंहिं बि शहर में वञो त कंहिं बि शहर अंदरि खंड, गिहु, तेल, भाॼियूं ऐं मुर्गीअ जो गोश्त जा सब्जियूं तव्हांखे हिकिड़े अघ ते न मिलंदियूं। माना जेकॾहिं भरिसां कंहिं रेड़े वारे जी भाॼीअ जो रेड़ो हूंदो न, उन वटां जेकॾहिं तव्हांखे का धड़ी 5 किलो वारी 300 में मिली त उनजे भरिसां ई जेको ॿियो हूंदो वरी 450, वरी उनजे भरिसां ई जेको ॿियो हूंदो तव्हां 250। ईअं ई खाधे पीते जूं शयूं इंतिहाई नाअहली आहे हिननि जी। ही वरी एॾो अखि जे पकाईअ सां वज़ीर था चवनि वाह वफ़ाक़ी हुकूमत हाणे तव्हांजा जेके कामोड़ा आहिनि जा मिसाल AC जो कमु आहे, वञी लिस्टूं चेक करे, मुख़्तियार कार जो कमु आहे, लिस्टूं चेक करे, सॼो ॾींहुं उहे कमीशन कल्चर में वता पिया आहिनि जा सॼो ॾींहुं ऑफिस घर सुता पिया आहिनि। ऑफिसुनि में अचनि कोन था, सिर्फ़ु जे अचनि था त राति जो हू सही करण था अचनि। माना सॼो निज़ाम जेको सिस्टम आहे डावांडोल लॻो पिया ऐं ऑफिसर शाही वारो ॿियो कारणु आहे त हिननि खे ऑफिसरनि छा आहे कहिड़ो सरोकार आहे जा हिननि जो ऑफिसरनि लाइ सिंधीअ में जीअं करे चवंदा आहिनि त कहिड़ो हां थो फाटे। हिननि खे सिर्फ़ु इहो आहे त जेके 13 सालनि ताईं हिननि करप्शन कई आहे जा जेके ग़लति कम कया आहिनि उन्हनि जा समूरा राज़ जा समूरे भाङे भाई वारी उहे ऑफिसर रहिया आहिनि। उन में DIG जेके आहिनि उहे बि आहिनि, सेक्रेटरी सतह जा जेके ऑफिसर आहिनि उहे बि रहिया आहिनि। हाणे जे उहे ऑफिसर वेंदा हलिया वरी ॿिया ईंदा सूबे बदर थींदा, उहे त हुननि लाइ ईअं कमु कोन कंदा न। रोज़ानी कावश जी जेका टेकाला में हिकिड़ी ख़बर आहे PDM जी त घर जे शायदि अदलिया ते सुवाल उथारे छॾिया। उनखे किरदार सां एतमाद बहाल करणो पवंदो। PTM लांग मार्च जी तारीख़ ऐं इस्तीफ़ा जो फ़ैसिलो न थियो। 6 डिसंबर ते वरी इजलास तलब। सरबराही इजलास में स्टेंडिंग कमेटी जी सिफ़ारिशूं पेश। गॾियल इजलास में गैर हाज़िर रहंदड़ पार्लियामेंट खे शौकात ॾियण जो फ़ैसिलो।
हीअ आख़िरकार PTM करे छा थी सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। हेॾो मुल्क में महांगाई जो तूफ़ान आयल आहे ऐं माण्हुनि जा मसइलो हींअर महांगाई आहे ऐं उन ते स्टैंड वठण तयारु न आहिनि। हिननि खे रुॻी अलाए लांगबाज़ था कयूं, इस्तीफ़ाऊं था ॾियूं, कंहिं शइ ते माना ॼण त ईअं महसूसु थिए थो त हुकूमत सां ॼण टोपी ड्रामो आहे, ॿियो त कुझु कान थी लॻे। हुकूमत खां टोपी ड्रामो न आहे, पर हुकूमत खे आणींदड़ धुरनि सां टोपी ड्रामो आहे, जेके असुल वागधणी असुल वागधणी आहे। असुल ॻाल्हि आहे त PDM जो ठहण जा PDM जेको ठहियो उहो इक़्तिदार लाइ ठहियो आहे। हुनखे अवाम खां कंहिं बि क़िस्म जो सरोकार कोन्हे, जा अवाम लाइ हुननि जी का बि दिलचस्पी कान्हे, जो हू अवाम जी का सियासत बि कोन था कनि। हाणे उन अंदरि PDM अंदरि हिकिड़ी पीपल्स पार्टी उहा बि वई हली, उन खां सिंध हुकूमत जो इक़्तिदार उन्हनि खे मिठो हो, जा उन्हनि खे सेनेट जे चेयरमैन जो आसिरो ॾेई जीअं यूसुफ रज़ा गीलानी खे खटराए वियो, जीअं नंढड़े ॿार खे चूपड़ी ईंदी बि आहे हिननि खे चूपड़ी ॾेई राज़ी कनि त उहा यूसुफ रज़ा गीलानी खटियो, वॾा सॼे मुल्क मसली ज़ियालनि एहतजाज कया, जश्न मल्हाया, माना लभे कुझु बि कोन, हरू भरू। वरी उन्हनि ई साॻियो अमल करे उनखे जेको आहे सो अक्सरत हूंदे हुननि खां उहा सेनेट जी चेयरमैन कई ऐं पीपल्स पार्टीअ खे अलॻि कनि। हाणे आहे वरी PDM में सभ खां वॾी पार्टी नून लीग। हाणे नून लीग अंदरि ॿ धड़ा आहिनि, हिकिड़ो मिसाल शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शरीफ़ जी अलॻि नून लीग आहे ऐं आहे भले हिकिड़ी नून लीग, पर उन में धड़ो हुननि जो अलॻि धड़ो आहे। ऐं ॿियो धड़ो आहे नवाज़ शरीफ़ जो, जंहिंखे मरियम नवाज़ ऐं ख़ाकान अब्बासी हलाइनि था। हाणे ख़ाकान अब्बासी आहे जनरल सेक्रेटरी PDM जो ऐं हो शहबाज शरीफ़ आहे अॻवान मुखालिफ़ धुर जो। हाणे जंहिं पार्टी वॾे में वॾी नून लीग आहे उन जा ॿई अॻवाननि जा अलॻि अलॻि मौक़िफ़ हुजनि त उते PDM लाइ फ़ैसिलो करणु इंतिहाई ॾुखियो आहे। हाणे PDM लाइ इम्तिहान आहे त उहो छा थी करे, ऐं जेके ॻुझाइदार आहिनि जा जेके ॻुझियूं धुरियूं आहिनि उन्हनि में शहबाज शरीफ़ खे ॼण अहिड़ो आसिरो ॾेई छॾियो आहे जीअं पीपल्स पार्टी खे आसिरो आहे त ईंदड़ हुकूमत तव्हांजी आहे, ईअं शहबाज शरीफ़ खे बि इहो ई आसिरो आहे त ईंदड़ हुकूमत तव्हांजी आहे। जीअं नंढड़ो ॿार रहंदो आहे हुनखे चूपड़ी ॾेई छॾिबी आहे, न रहंदो आहे, हिननि खे ईअं ई चूपड़ी ॾेई छॾींदा आहिनि, ईंदड़ इक़्तिदार तव्हांजो आहे, हो पंहिंजो कमु कनि पिया था। जीअं हुननि ई इलेक्शन जे सुधार नारो हिन खां बिल पास करायो हुन खां इमरान ख़ान खां, ऐं कुझु धुरियूं जा कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि आहिनि त इमरान ख़ान खे आणींदड़ असुल वागधड़ियुनि जो मुआइदो थियल आहे त इमरान ख़ान हिन मुल्क जो 10 साल वज़ीर आज़म रहंदो। हाणे रहे थो नथो रहे उहो त ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। बाक़ी PDM जी सियासत मां ईअं थो लॻे त ईंदड़ हुकूमत बि इमरान ख़ान जी आहे। अचूं था रोज़ानी जिजल तरफ़, जिजल जो 3 नंबर पेज आहे, ॾाढो अहम ख़बरूं हुन में ख़ासि करे भाण जे हथरादू जा खोट पैदा थी आहे, उन में पता आहे त हिन में पकाचंग में वापारियुनि यूरिया DAP जा हथरादू अघ मुक़ररु करे छॾिया, आबादगार सरापा एहतजाज। वरी हेॾा लालूरग में वापारियुनि जी इकट्ठी, भाण जा मनपसंदि अघ मुक़ररु, आबादगार परेशान, नोटिस वठण जो मुतालबो। सॼी सिंध में इहा 2 शहरनि जी ख़बर न आहे, पर सॼी सिंध में भाण जी इहा हिकिड़ी हथरादू खोट बि आहे, उन सां गॾु महांगो बि आहे। असांजो ज़रई सूबो आहे ऐं ज़राअत रीढ़ जी हॾी रखे थी मुआशी तौरु, ऐं अहिड़ी हालति में हिते भाण महांगो थी वञे, असांजी हुकूमत कुझु करण लाइ तयारु न आहे त असांजी ज़रई पॉलिसी केॾांहुं पई वञे। असांजो ज़राअत मिनिस्टर आहे, एॾी सारी मिनिस्ट्री आहे, उनजो छा पियो थिए, सॼी भाण जा अघ किथे बि हिकु करा त न आहिनि, पर भाण मिलण माल थी वियो आहे। भाण जी खोट कान्हे, बाक़ी असां अॻु में बि चवंदा आहियूं, हींअर बि चऊं था त सिंध अंदरि छाजी जमूरियत, सिंध में हिकिड़ो माफ़िया राज आहे ऐं माफ़िया राज जो मक़सदु इहो आहे त जेके बि जिन्सूं हुन जा, जीअं मिसाल असांजो ज़रई सूबो आहे उन में जेके शयूं कतब आंदियूं थी वञनि, जीअं हिन वक़्तु कणिक जी छटाईअ जी मौसम आहे, माना कणिक नवंबर जे 15 खां वठी दिसंबर जे 31 ताईं जेका छटी ईंदी उहा आगाटरी हूंदी आहे, ऐं वरी जे जनवरीअ जे 15 ताईं जेका छटी ईंदी आहे उनखे पाछाटरी कणिक लिखियो वेंदो आहे। ऐं कणिक जे छटाईअ में आबादगार खे पहिरां जेको आहे एकड़ जे लाइ घटि में घटि 1 ॿोरी कारो जंहिंखे कलर चइजे उनजी ज़रूरत हूंदी आहे, जेको हिन वक़्तु माना हुनजी क़ीमत जेका आहे सा लॻभॻि 7-8 हज़ार 7.5 हज़ार जी आहे, पर मार्केट में उहो 9-9.5 हज़ार ते विकिरो थिए थो ऐं वापारियुनि गाइब करे छॾियो आहे। माना हिन खां वधीक नाहेलीअ जी ॿी कहिड़ी जेको आहे सो निशानी हूंदी आहे। हिननि खे शर्म कोन थो अचे, ख़ासि करे सिंध हुकूमत खे, त दावाऊं कंदा असां हीअं करे छॾियो, हीअं करे छॾियो, हीअं करे छॾियो। बाबा सॼी सिंध अंदरि हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, तव्हां जेके माफ़ियाऊं पैदा करे छॾियूं वापारी ख़ासि करे,
उहे कलर हिकिड़ो त लिकाइनि था, ॿियो ॿीन ते खपाइनि था, माना महांगो करे। माना तव्हां हुन खां पुछाणो नथा कयो, भाङे भाई वारा आहिनि तॾहिं पुछाणो नथा कनि, जे भाङे भाई वारा न आहिनि त पोइ पुछाणो छो नथा कनि, सख़्ती छो नथा कनि। माना हिननि खे का परवाह कान्हे त जेकॾहिं नंढो आबादगार परेशान आहे, माली मुश्किलातुनि जो शिकार आहे, कणिक छटे सघंदो न छटे सघंदो, हिननि जो हुन सां वास्तो ई कोन्हे। महिरबानी मज़र ख़ासकर साहिबु, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, खोड़ सारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई, ख़ासि करे जेको वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत जो जहिड़ो थी वियो आहे, ऐं जहिड़ो जेको खणी ईअं खणी चइजे त सियासतदाननि PTI ऐं PP जो इक़्तिदार जी खे तोल ॾियण लाइ जहिड़ो आहे, ॿियो त को जहिड़ो नज़र नथो अचे। बाक़ी जी पसमंज़र जेके वाक़िया आहिनि तव्हांजे साम्हूं हुया, जंहिं सबबु सिंध में ऐं वॾो सॼो सिंध पर सॼो मुल्क जेको आहे सो महांगाई जो अज़ाब भोॻे रहियो आहे, ऐं हुकुमरान पंहिंजा पटका लाहिण में पूरा आहिनि। को बि आवाम खे रिलीफ ॾियण वारो हिते मौजूदु न आहे। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राजपर खे इजाज़त। अलाह भाई।